हेलो फ्रेंड, अस्सलाम वालेकुम। अॼु पाण हिकिड़ो अलजबरा जो क्वेश्चन करियूं था। हाणे क्वेश्चन ॾिसो, ब्रैकेट में आहे 2a माइनस 3b ब्रैकेट बंदि आहे, वरी 2a प्लस 3b ब्रैकेट बंदि प्लस a स्क्वायर माइनस b स्क्वायर। ठीकु आहे। हाणे हिन में इहो ॾिसो तव्हां हिते त हीअ जेकी हिते कुझु कोन्हे, हिन जो मतिलबु इहो आहे त हिते मल्टीप्लिकेशन आहे। ठीकु आहे, इहा ॻाल्हि ज़हन में वारे छॾियो। हिते कुझु कोन्हे, माना मल्टीप्लिकेशन आहे। सम्झी विया? त हाणे पाण अचो हिसाब था कयूं। पहिरीं ये रकम पाण लिखंदा 2a माइनस 3b, ठीक, मल्टीप्लाई 2a प्लस 3b। ठीक, हाँ छा कंदासीं, पहिरीं ही ॿ जेके a आहिनि उहे हिन सां मल्टीप्लाई कंदासीं, वरी हिन सां मल्टीप्लाई, पहिरीं ॿ a हिन सां मल्टीप्लाई कंदासीं, वरी उहो हिन सां मल्टीप्लाई कंदासीं। आई ॻाल्हि सम्झ में? हाणे 2 हिन सां 2 मल्टीप्लाई कबा 4 थिया। ठीक आहे। पावर जेके आहिनि मल्टीप्लिकेशन में पावर जोड़ थींदा आहिनि, प्लस थींदा आहिनि, त ही a स्क्वायर, त जेका पाण कयोसीं a स्क्वायर। ठीक, वरी हिते माइनस की निशानी आहे त हिते पाण माइनस की निशानी ॾींदासीं। ठीक आहे, छाजे करे हिते प्लस की निशानी आहे, ही माइनस सां दरब थींदी त प्लस माइनस ईंदो, प्लस इंटू माइनस माइनस, वरी 2a हिन 3b सां मल्टीप्लाई कबा, 6 थिया, ab लिखंदासीं। ठीक, हाणे ही ख़तमु थियो। हाणे वरी प्लस 3b जो वारो आहे, त पाण हिते प्लस 3b। ठीक, हाणे 3b जेको आहे हिन सां मल्टीप्लाई थींदो ऐं हिन सां मल्टीप्लाई थींदो। हाँ 3b हिन सां मल्टीप्लाई करूँ तो 6ab। ठीक है, पोइ ही प्लस की निशानी हिन माइनस सां दरब कंदासीं त माइनस थींदी। ठीक है, प्लस इंटू माइनस माइनस, ऐं 3b पाण मल्टीप्लाई कंदासीं त 9b स्क्वायर। ठीक, 9b स्क्वायर। सम्झिया? त प्लस में पावर जोड़ थींदा आहिनि। ठीक है, मल्टीप्लिकेशन हुजे उन में पावर छा थींदा आहिनि, जोड़ थींदा आहिनि। मल्टीप्लिकेशन में पावर जोड़ कंदासीं त b स्क्वायर थियो। ठीक, आई ॻाल्हि सम्झ में? हाणे बाक़ी छा पतो आहे, जो तो हिन के ऐड कयो, प्लस कयो। ठीक है, तो पाण हिन के पहिरीं पाण जोड़ करियूंसि। ही 4a हेठि लही ईंदा, 4a स्क्वायर। ठीक है, माइनस ही माइनस जा ही प्लस जा पाण में कटिजी विया। ठीक है, ही माइनस जी निशानी, 9b स्क्वायर। हाणे हीअ रक़म पाण हिन में पुट था करियूं, a स्क्वायर माइनस, ठीक है, b स्क्वायर। हाणे पाण माइनस कंदासीं। ठीक है, ही प्लस जो है, ही भी प्लस जो है। ठीक है, तो हे थिया 5a स्क्वायर। ठीक है, 5a स्क्वायर। प्लस ऐं माइनस में वेरिएबल जेके हूंदा आहिनि उन्हनि जा पावर हिकु जहिड़ा हूंदा, उहे जो पावरनि जी छेड़छाड़ी कोन कबी, सिर्फ़ु कांस्टेंट जेके हूंदा आहिनि उन्हनि खे जोड़ कबो। ठीक है, जेके बेस हूंदा आहिनि उन्हनि खे जोड़ कबो आहे। माइनस इंटू माइनस प्लस, पर हाणे हिते पाण ही जेके ही माइनस इंटू माइनस छा थियो, प्लस 9b ऐं 9b स्क्वायर ऐं b स्क्वायर, ये पाण प्लस कंदासीं त थी विया 10b, त 10b माइनस जा 10b स्क्वायर। सॉल्व थी वियो। ठीक, सम्झी विया? सवा सवलो तरीक़ो आहे। त इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो जेको आहे तव्हांखे 5 क्लास में चैप्टर 4 जेको आहे परसेंटेज, डेसिमल ऐं परसेंटेज वारो चैप्टर हाणे सॉल्व करे तव्हां ॾांहुं मोकिलींदा। थैंक यू सो मच।